आप घोटी 91 रेडियो FM सुन रहे हैं। असांखे अॼु निहारे थो पिरी ओ पिरन वांगे असांखे अॼु निहारे थो पिरी मोहबतूं ॾेई घणियूं पोइ मोहबतूं ॾेई घणियूं पोइ छो विसारे थो असांखे अॼु निहारे थो पिरी मोहबतूं ॾेई घणियूं पोइ मोहबतूं ॾेई घणियूं पोइ छो विसारे थो पिरी ओ पिरन वांगे असांखे अॼु निहारे थो पिरी ओ पिरन वांगे असांखे अॼु निहारे थो पिरी दर्द ॾेई ज़िंदगी मुंहिंजी उजाड़े हुन छॾी दर्द ॾेई ज़िंदगी मुंहिंजी उजाड़े हुन छॾी पाण महलनि में ख़ुशुनि सां पियो गुज़ारे थो पिरी मोहबतूं ॾेई घणियूं पोइ मोहबतूं ॾेई घणियूं पोइ छो विसारे थो पिरी ओ पिरन वांगे असांखे अॼु निहारे थो पिरी ओ पिरन वांगे असांखे अॼु निहारे थो पिरी जी तब्दीली हाणे क़यामत आ छॾी हुनजी तब्दीली हाणे क़यामत आ छॾी हाणे पंहिंजे भर में गैरनि खे विहारे थो पिरी मोहबतूं ॾेई घणियूं पोइ मोहबतूं ॾेई घणियूं पोइ छो विसारे थो पिरी ओ पिरन वांगे असांखे अॼु निहारे थो पिरी ओ पिरन वांगे असांखे अॼु निहारे थो पिरी अर्ज़ जे नाले मथां कुर्बान हो थींदो कॾहिं अर्ज़ जे नाले मथां कुर्बान हो थींदो कॾहिं नाओ नफ़रत सां हाणे पियो पुकारे थो पिरी मोहबतूं ॾेई घणियूं पोइ मोहबतूं ॾेई घणियूं पोइ
रेडियो FM सुन रहे हैं।